असीं अॼु इहो बि करण वारा आहियूं। बस सभिनी खे ॿुधाए त असीं छा अॻिते करण वारा आहियूं, व्हाट इज अवर मेथड ऑफ टीचिंग ऑल्सो, त सभु ख़ुशि बि थींदा। अॼु ताईं असां पंहिंजे अल्फाबेट कई आहे, मात्राऊं अॻियां हलिया आहियूं। इन खां अॻियां असांजा अखर सिखबा, अखरनि खे जोड़े लफ़्ज़ थींदो आहे, उहो लफ़्ज़ सिखंदासीं। लफ़्ज़नि खे जोड़े पोइ सीट थींदी आहे, सीट सिखंदासीं। सिट तव्हांखे सिट सिखंदासीं, सीट न। सीट सिखंदासीं, हा सीट सिखंदासीं। माना जीअं तव्हां लिखी पढ़ी सुठे नमूने सघो, अहिड़ी असांजी कोशिशि आहे त तव्हांखे सुठे नमूने सिंधी सेखारियूं ऐं उन में तव्हांखे सुठे नमूने सिखणी बि आहे। ठीकु आहे। हाणे हिन वीक में असां वीचार कयो आहे त 3 सेक्शन हिक वीक में हलंदा आहिनि असांजा, त उन मां 2 सेक्शन तव्हांखे कराईंदासीं अॻियां। 3 सेक्शन में तव्हांजो एग्ज़ाम वठण, अच्छा मिनी एग्ज़ाम, भई असां भई तव्हांखे बि ख़्यालु अचे तव्हांखे केतिरो अचे थो, असांखे बि ख़्यालु अचे असां तव्हांखे केतिरो सेखारियो आहे। ॿियो त लर्न सिंधी ऐप में तव्हां सभु ॾिठो हूंदव, अल्फाबेट सॼी रिवीजन कई अथव, लेवल पूरी कई हूंदव, हुन में रांदि बि खेॾी हूंदव, लफ़्ज़ कीअं सुञाणे करे गोले में विझणा उहो बि कयो हूंदव, उन खां पोइ नंबर बि कया हूंदव, वोवेल्स बि कया हूंदव। ऐं हिन में कॉन्सोनेंट जेके सुञाणण जा आहे अंदरि ऐप में, उहो कंहिं कयो आहे? दीदी असां कॉन्सोनेंट्स कयो आहे, वोवेल्स कयो आहे, नंबर्स मैम कयो आहे असां। पहिरीं कॉन्सोनेंट आहे, ॿियो वोवेल्स आहे, टियों नंबर्स आहे, पोइ पोजीशन ऑफ कॉन्सोनेंट आहे। ठीकु आहे। पोजीशन ऑफ कॉन्सोनेंट उहो तव्हां ॾिठो हूंदो, अंदरि विया आहियो? तव्हां एकदमि खोले त ॾिसो न, ऐप सभई खोलियो न। जे ऐप तव्हांजे फोन में आहे त एकदमि खोलियो। अच्छा, हाणे तव्हांखां हिकु इहो पुछणो हुयो त तव्हांखां असां एग्ज़ाम वठूं ऑनलाइन जूम ते, ठीकु आहे, त ऑनलाइन जूम ते तव्हांखे गूगल फॉर्म बि मोकिलियूं, गूगल फॉर्म जूम मीटिंग में भरींदो रहणो आहे, उहो पंहिंजे लाइ पॉसिबल आहे? हा, छो न पॉसिबल आहे, पुछणो छा आहे हिन में, दे हैव टू लर्न, दैट्स ऑल। वॾनि जे लाइ पॉसिबल थी थो सघे। ॾाढी ॻाल्हि ॿुध, ज़ूम ते हिननि खे हिकु मॉक टेस्ट ॾींदासीं, उहो गूगल फॉर्म में कीअं कजे उहो ॾींदासीं हिननि खे पहिरीं, पोइ वरी फाइनल असीं गूगल फॉर्म ते हिननि खे पंहिंजी करणी आहे, भरणो आहे ही सभु कुझु। अरे बाप रे, 9 ॼणा बीठा आहिनि, मां ॾिसां ई नथी। ओके, सो हाणे हिकु दफ़ो मॉक टेस्ट जीअं थींदी आहे न गूगल फॉर्म ते, हिननि खे करे ॾेखारींदासीं। पहिरीं ही गूगल फॉर्म ते भले पोइ 4 सुवालनि जा जवाब ॾियनि, हिकु ट्रायल हिननि खे ॾींदासीं न, भई अहिड़े नमूने हीअं करणो, तव्हांखे सेखारींदासीं। हा हा, उन खां अॻो पोइ तव्हांखे टेस्ट उन हिसाब सां करणी अथव। राइट, ठीकु आहे, राइट। ऐं गूगल फॉर्म ॾींदासीं तव्हांखे टेस्ट ओॾीमहिल टाइम एलिमेंट खे ध्यान में रखी करे करणी आहे। असीं इहा टेस्ट वठंदासीं पहिरें हफ़्ते में, पहिरें हफ़्ते सितंबर ते, राइट, बिकॉज़ 11 सितंबर असांजो ही कोर्स पूरो थियणु खपे 2 महीननि जे अंदरि। ऐं असांजी इहा ई कोशिशि आहे त तव्हीं सभई न फ़क़ति लफ़्ज़ ठाहे सघो, पर उन खां पोइ ताईं सिटूं बि ठाहे वठो। ऐं जेकॾहिं ॾिसंदा त सिंधी सिखणु छा आहे, सिंधी सिखणु इहो ई आहे जॾहिं असीं सिट ठाहे था वठूं। हा, जेकॾहिं ग्रामर में डीप वेंदासीं, वधीक कंदासीं त उहो त जाम कमु अॻिते थी सघे थो, पर बेसिक जेको कमु आहे उहो असांखे इहो सेखारिणो आहे। ऐं इन में असीं तव्हांखे हिकिड़ो इहो सम्झ त पहिरियों ॾाको न चइजे, असीं पहिरियों क़दम चवंदासीं हिनखे। तव्हां पहिरियों क़दम पूरो कंदा, पास थींदा, त तव्हांखे असीं ॿिए क़दम में एडमिशन ॾींदासीं। ऐं ॿिए क़दम में एडमिशन बि वरी आहे 2 महीननि जे लाइ थींदी, जंहिंमें तव्हांखे वधीक प्रैक्टिस कराइबी। हलो, सो हाणे सभई अची विया आहिनि, तंहिंजे करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त प्रियंका लेट्स स्टार्ट, ऐं तूं पंहिंजे नमूने सां वधीक सेखार जीअं असां प्लान कयो आहे। ठीकु आहे, तव्हां पंहिंजूं शिकिलियूं ॾेखारियो त वधीक सुठो। बाबा शिकिलियूं ॾेखारो। हीअ वरी आई अथई ख़ुशी, भई जॻह ॾे, टाइम ॾे, छा कर ख़बर न आहे। ओके, हा चओ, बीठी त कोन आई दर ते, त ॾियां किथे एडमिशन? अॻियां असां मात्राऊं कयूं न, उहे असां हिकु दफ़ो दोहराए था वञूं। ठीकु आहे,
हाणे हा चओ हिक अखर खे मात्रा ॾेई करे ऐं असांखे चवणो आहे हिन में जीअं हे ज़बर जी मात्रा चऊं त बराबर अलफ ज़बर अ ब ज़बर ब ठीकु आहे पोइ ज़ेर जी मात्रा ब ज़ेर ॿे ब ज़ेर ॿे ठीकु आहे पोइ वरी ब ते अचूं पोइ ब जी मात्रा कंदासीं ब मधु के कीअं न अलफ मधु आ ब अलफ बा त अलफ ता सम्झ में अचेव थो न त डायरेक्ट को अखर ई खणो ठीकु आहे हिकु मिंट अखर ई रखो हा निकिरी करे जॉइन कर ठीकु आहे हे ॿुधायो हलो हे हिनखे कहिड़ी मात्रा चइबो आहे मथां मात्रा ॾिनल आहे उनखे ज़बर ज़बर ठीकु आहे हे अखर कहिड़ो लिखियल आहे अखर ॿुधायो दर दर ठीकु आहे हे अखर ॿुधायो एडमिट कयो मैं चप ॾिसी करे ई त ॿुधायो न हे ॿुधायो रथ शाबाश तारा राजा अल्लाह मात्रा उतार करे केर सॼो ॿुधाईंदो केर ॿुधाईंदो पूजा ॿुधाए पूजा हाँ 6 ज़ेर 6 त ज़ेर त छत ईअं लिखियल आहे न च जे जेर च त जेर त हाणे हिनखे त चवंदा आहियूं त खे जेर ॾींदासीं त थींदो न हाणे ॾिसो छ लिखियल आहे जेर ॾिनल आहे ठीकु आहे पर उचार असां छ चवंदा आहियूं न पर असां कीअं चवंदा छ छ जेर छ छा थींदो छ जेर छ ठीकु आहे हाँ हाँ अहिड़े नमूने हा हाणे हे केर चवंदो मैम मां चवां हा खुशी तू चओ खुशी वाह वेरी गुड खुशी चओ दिल उतार करे चवणो आहे बेटा उतार करे चओ ॾिसां ध जो ध हा ल न द दाल जेर द लाम जेर ल दिल कीअं थींदो बेटा ध्यान सां ॿुध ठीकु आहे बेटा हा ध्यान सां हाणे हे केरु चवंदो मानवी कहिड़े पासे ध्यान आहे राजीव मानवी मोनिका जोटी सिटी जवाब ये जेर सी ये जेर टी सी हाँ ॾिसो ये जे हेठां ॾिसो जेर ॾिनल आहे हेठां जेर आहे ॾिसण अचेव थी त ऐं स खे ये जोड़ियल आहे उन खां पोइ हेठां ॾिसो जेर ॾिनल आहे त ये जेर सी त ये जेर टी सिटी हाणे हे ॿुधायो मां चला मां ज़बर मां ज़ेर टी छ जबल छ मछली खुशी जबर मां छ जबर छी मच्छी मां जबर ना मैम मां चवां बेटा वही जवाब है भाई मीम जबर मां छ ये जेर छी मच्छी
ठीक है, हे केड़ो अखर आ अंबिका? ये शेर ई हाणे ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ॿुधो पहिरीं हिकु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हाणे न मां चवां न चवंदव, मां नालो खणी चवंदमि उहो ई चवंदो, ठीकु आहे? हे वरी हाँ, जेको pronunciation करे थो उनजो कंहिंखे ॿुधण ई नथो अचे। ओके ठीकु हाँ, आहे? हाणे भाविका हे चओ बेटा। ठीकु आहे, भाविका ने चयो, उन खां पोइ केरु आहे? समीक्षा। जी मैम। समीक्षा ने उच्चार कर बेटा। नहीं बेटा होगा तो ये जेरती है, तो ये जेरती, तो ये जेरती कीली, ठीक है? बोलो उत्तर सा, हाँ उत्तर सा तो करने की कोशिश करो। अंबिका ने बताया है जबर है। Yes, ma'am. ले जबर ले। ब औ ऊ जी मात्रा औ ल ऊ जी मात्रा गुल। ना नहीं ग पेश ग ग पेश चेबो बेटा, आ चेबो न के ग पेश गु, ग पेश लु, ल पेश गुल हा हे जेको उजी मात्रा ईअं न चवणा बेटा, हे पेश ॾिनल न, असां सिंधीअ में उजी मात्रा खे पेश चवंदा आहियूं न, ग खे पेश ॾिनल आहे, उजी मात्रा न चवणो आहे, जो असां सिंधी था सिखूं बेटा। हाणे हिन खे छा चवणो? ग पेश ग पेश लु गुल, गुल। ठीक है, हे अच्छा बेटा मैं माचा फ पेश पु च पेश च पुच्छ। हाँ प पेश पु छ पेश चु पुच्छ। कुछ मैं माचा हाँ हाँ खुशी हाणे चवंदी आहियां, सब पिक्चर जो खुशी ॿुधायव थी, ॿुधाए खुशी बेटा। द हाँ द पेश ब द पेश ब शाबाश, अरे वाह खुशी वाह। दूध हाँ शाबाश, ठीक है। हाणे सुशांत ॿुधाइजा बेटा। ठीक है, सुशांत लगे तो गायब थी वियो। दिव्या दिव्या ने, ठीक है। भूमिका भूमिका जी मैम। बेटा ॿुधाए। सु प पेश पु सूप। न न स के वर्ड ॾिनल न, स वाव पेश ठाहींदो बेटा, स वाव पेश वाव पेश सु प वाव पेश पु सूप। शाबाश हाँ ठीक है। हे ॿुधायूं प्लीज म्यूट योरसेल्फ के तो ॻाल्हाए थो, म्यूट कयो, सब पंहिंजे पाण खे म्यूट कयो। प्लीज म्यूट कयो, जेको ॻाल्हाए उहो ई पाण खे अनम्यूट करे। ही छा एॾो गोड़ लॻो पियो आहे? सुशांत ॿुधाइजा बेटा। ब पेश बु व वाव पेश ट बेटा, पेश ब वाव पेश बु ट पेश टू बुट। बूट, ठीक है। ब वाव पेश बु ट पेश टू ओ ऐं वॾी ऊ जी मात्रा आहे, हिन में वॾी ऊ आहे, हिन में नंढी ऊ आहे, सम्झव हिंदी जे हिसाब सां। मैम मूंखे हिकु सवाल आहे, ईअं हाणे बि मूंखे ज़ेर और पेश जो उच्चारण में डाउट आहे, बिकॉज़ मां ऐप में ॿुधो हुते आई लिखो आहे
जेर जी प्रोनाउंसिएशन के नीचे तो मुझे वो ए और छोटी नंढी ई में कंफ्यूजन आहे कि वो नंढो ए आहे या नंढी ई आहे। प्यारी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं इंग्लिश खे खणी करे कमु कंदी त हिन में ॿेड़ो ॿुॾी वेंदो। हीअ अंग्रेज़ी कान पिया सिखूं, अंग्रेज़ी जे बेसिस ते बिल्कुलु न करणु खपे। असीं सिंधी पिया करियूं त उनजा उचार सिंधी नमूने में सिखणा आहिनि। बाक़ी आई उते लिखियल आहे या ई लिखियल आहे, that is not the way to know and try to remember at all. So please try to understand. ऐप में कन में विझो पहिरीं पंहिंजा हेडफोन्स ऐं पोइ उचार ॿुधो। जेकॾहिं तव्हां डायरेक्टली फोन खणी करे हीअं ॿुधंदा त पोइ तव्हांजो आवाज़ तव्हांखे क्लियर कान ॿुधण ईंदो। इट इज़ वेरी इम्पोर्टेंट त तव्हीं जेका बि ॻाल्हि ॿुधो था, जेको बि लफ़्ज़ ॿुधणु चाहियो था, उहो सही सही थियणु खपे। सम्झव? ओके, कंटिन्यू नाउ। हाँ ये ए असां कंदासीं अॻियां। तेसिताईं कयोसीं न, वाओ पेशु तेसिताईं कयो आहे, अने अॻियां पाण बाक़ी आहे। मैम अलफ ये ठीक है? ए, हाँ अलिफ हाणे ये कंदासीं ए, अलफ ये ए। राइट। ने छा चइबो? अलफ ये ए, लफ अलफ ये ये ए, सभई अलफ चवार ए है, सभिनी खे चवार क है। ये दे। तहिड़े नमूने क ये के, स ये से, क ये से, प ये पे, र पेश र, प ये पे, र पेश र, पेर, पेर, प ये पे, र पेश र, पेर, पेर, प ये पे, र पेश र, पेर, र ये रे, ल जबर ल, रेल, रेल, र ये रे, ल जबर ल, रेल, ल जबर ल, र ये रे, ल जबर ल, रे ल। र रेल, ये रे, ल जबर ल, रेल, र ये रे, ल जबर ल, रेल, त ये ते, लाम पेश ल, तेल, त ये ते, लाम पेश ल, तेल, त ये ते, लाम पेश ल, तेल, छ ये छे, अज ये जबर ज, छेज, छ ये छे, ये जबर ज, छेज, छ ये छे, ये जबर ज, छेज, छ ये छे, ये जबर ज, छेज। ठीक है, एतिरा ध्यान ते आया। हाणे कंदासीं अॻियां अलफ ये जबर ए। अच्छा रानी ॻाल्हि ॿुध, व्हाट आई एम सजेस्टिंग त हीअ ए जी मात्रा तो हाणे जेका सेखारी न, ये जी मात्रा जेका सेखारीसीं, हाँ हीअ त ये ते, स ये से, इहा जेकर तूं हाँ। सॼी अलफ बे खणी और सॼी अलफ बे हिननि खां ई चवार आहे, सभई गॾिजी चवनि, भले अॻियां पुठियां चवनि, पर चई वठंदा न त पोइ हमेशह जे लाइ यादि थी वेंदनि, न त यादि नथो ओके। पए न। So हाँ, you हाँ। go to basic अलफ अंब बे बला जेको कंट्रोल होम कर त तूं अलफ ते पहुची वञी, कंट्रोल होम। हा अची वई न हाणे। हाणे हिते ही पकड़े, अलफ ये ए, ब ये बे, ब ये बे, प ये पे, ईअं चवार आहे। ठीकु आहे, मां चवंदी वञां पुठियां चवनि की हिननि खां ई चवरायां? न न भले तूं चयो पोइ हिन तुंहिंजे पुठियां चवनि।
ठीक है सभई सभई चवंदा आहिनि त सभई अलफ mic ये पंहिंजा on ए। रखो। हाँ अलफ ये ए अलफ ये ब ये बे ब ये ब ये बे ब ये ए ब ये पे ब ये ए ब ये बे ब ये ये बे पे ब ये ते ब ये टे ख ये ते ये पे ट ये टे ट ये टे ठ ये ठे ये टे त ये से ज ये जे कॉल ज ये जे ज ये जे ञ ये ञे ट ये चे ठ ये छे अ ये हे क ये खे द ये दे ध ये दे ट ये दे य डे द ये डे द ये डे द ये जे र ये रे र ये रे ज ये जे सिन ये से शिन ये शे स ये से ज ये जे तु ये ते द ये जे अ ये ए अ ये गे प ये पे प ये पे क ये के क ये के ख ये खे ख ये गे प ये गे ग ये गे ङ ये ङे ङ ये ङे ङ हाणे हिक हिक कराए ना न बराबर दीदी। चई सघंदियूं सभई हिक हिक करे चओ जल्दी हिक हिक करे चओ सभु टर्न सां चलो हर्षिल एक ये म जो चओ मीम ये में हाँ ठीक है दिव्या चओ मैं ये में ॿियो चवणो नेक्स्ट चवणो नेक्स्ट कहिड़ो न न। ये ने ठीक है, चओ। अंबिका मैं ये ने ण ये णे
हाँ भूमिका, न काने सुशांत, ये ने हाँ एक मैं तो माउचा। भाई ये वे ये वे ये हे ये वे ये है हाँ ये 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 मैम हमजो के छा चइबो आहे हमजो आई चइबो आहे हमजो ये ऐ तव्हांजो इहो एज़ो अञा ईंदो अॻियां ऐं हमज़ो जो अॻियां चङियूं मात्राऊं अलॻि अलॻि कीअं थियनि थियूं हिते कहिड़े नमूने वापराए थो उहो अॻियां अञा सिखणो बाक़ी आहे असांखे धीरे धीरे उहो बि असां सिखंदासीं। मैम ठीक है? वो तेल जो उसके बाद में वो कौन सा वर्ड था? कहिड़ो तेल के बाद में हेॾा तेल ॻाल्हि के कयो। बाद हा ठीकु आहे तव्हांखे ॾेखारियो तव्हां हिते हिंदीअ में नथियूं ॻाल्हाए सघो प्लीज़। हिंदी ऐं अंग्रेज़ी में ॻाल्हाइण तव्हांखे हिंदी ऐं अंग्रेज़ी में ॻाल्हाइण मना आहे। ये ते नाम पे शुरू, तो ठीक है? ये ते हाँ तो ये छे मैम ये हेठा थींदो तेज जे ज ज़बर ज छेड़िय ज हाँ छेड़िय मैंने डांस छेज खे सिंधी गाने। बारात हणंदा आहिनि न छेज माना बारात न छेज माना बारात जा पुट छेज माना छेज जेको माना असीं वरपड़ा ज़ाल कढंदा जी आहिनि छेज हणंदा आहिनि न डांडिया मैम बुद्धि नथी सघां मैम बुद्धि नथी सघां डांडिया या सभु म्यूट करो। सभई म्यूट कयो। हाणे छेज जो मतिलबु असां हिन ख़ुशीअ जे मौके ते छेज हणंदा आहियूं गोल घेरो पाए करे मर्द छेज हणंदा आहिनि जीअं डांडिया पाण कीअं खेॾंदा आहियूं गुजराती में गरबा ईअं तीअं सिंधीअ में छेज हूंदी आहे पर छेज कीअं हणंदा आहिनि हिकु जेंट्स हिकु डांडो हथ में खणंदो आहे ॿियो जेंट्स ॿियो डांडो हथ में खणंदो आहे हिकु पासे हिक सां हणंदो आहे ॿिए पासे ॿिए सां ईअं गोल घुमंदा वेंदा आहिनि ऐं डांडो डांडे सां डोंको चवंदा आहिनि डांडे खे चवंदा आहिनि डोंको चवंदा आहिनि सिंधी में डोंको डोंके सां डोंको हणंदा वेंदा आहिनि ऐं गोल घुमंदा वेंदा आहिनि उनखे चवंदा आहियूं छेज। हाणे शिकिल ॾेखार छेज जी वरी कनि पिया न जी वन स्लाइड अप इफ यू गो त उहा साॻी छेज जी शिकिल ॾिसण ईंदी हिकु हा इहा ॾिसी इहा छेज ईअं हे आहे कबी आहे। न ॾिसो हे हिक ॿिए सां डोंको हणनि था गोल घुमनि था माना हे हथ में डोंका कान कंदा पर डोंका हणंदा आहिनि हिकु राइट साइड त हिकु दफ़ो लेफ्ट साइड अहिड़े नमूने डोंका हणंदा आहिनि डोंको हिक ॿिए सां हणण खे छेज चइबो आहे। हाणे ख़ुशीअ जे मौक़े ते शादीअ में बारात कढंदा आहियूं तेॾी महिल या त झूलेलाल जो बहिराणो निकिरंदो आहे तेॾी महिल उन टाइम ते असां छेज हणंदा आहियूं। अॻियां असां जल्दी कयूं बाक़ी ये ज़बर ए ये हिकु मां छा कराए वठां न दीदी भले भले ये ज़बर है ठीक है ओके नेक्स्ट ये है ये ज़बर दे ये ज़बर के ये ज़बर से कंहिंजो त इहो साइड में अनम्यूट कयल आहे म्यूट कयो सभई साइड जो बैकग्राउंड ॾाढो थो अचे। हाणे प ये ज़बर पे स अलफ सा पैसा पैसा प ये ज़बर पे स अलफ सा पैसा पैसा प ये ज़बर पे स अलफ सा पैसा प ये ज़बर पे स अलफ सा पैसा पैसा ये ज़बर है ड ज़बर ड हेड ये ज़बर है ये ज़बर है दे ज़बर ड हेड
हे ये जबर है, डे जबर ड, हेड। हे ये जबर है, डे जबर ड, हेड। हे ये जबर है, डे जबर ड, हेड। बाकी टाइम 6 मिनट अथव। नेक्स्ट प्रियंका। हाँ दीदी वही दिया। मैं मीम ये जबर मैं, जे जबर ज, मैज। मीम ये जबर मैं, जे जबर ज, मैज। मेज मीम ये जबर मैं, जे जबर ज, मैज। मेज मेज मीम ये जबर मैं, जे जबर ज, मैज। अलफ ये जबर ए, ट पेश टू, एट। अलफ ये जबर ए, ट पेश टू, एट। अलफ ये जबर ए, ट पेश टू, एट। एट माना ख़बर अथव न, डोड़ो गुथण जो मशीन जेको गांधी जी कढियो हुयो, ठीकु आहे, हिनखे एट चइबो आहे। दीदी घणा मिंट बाक़ी आहिनि? बाकी 5 मिनट। मैम पहिरियों त हाणे हो कराए वठो, एट खां हे पहिरीं करे जेको वठो ॾेखारियो न उहो ॾेखारो न। छा ॾेखारणो अथसि? 8 खां पहिरीं जेको वर्ड करायो न उहो। हे पैसा हिकु दफ़ो सभई रिपीट करे थी वञा तव्हांखे, हींअर जेके कराया उहे। अलफ ये ए, मैम हिंजो पेपर कॾहिं थींदो मैम असांजो जहिड़ो फाइनल एग्जाम आहे? 4 सितंबर, फर्स्ट वीक ऑफ सितंबर। ठीकु आहे मैम। त मैम अलफ ये सिलेबस ए, जहिड़ो ताईं पाण कयो आहे ओतिरो ताईं या हुनसां अञा अॻियां करणो बाक़ी आहे, उहो ईंदो हुन में अञा। अच्छा 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 हा ठीकु अञा आहे। टाइम आहे, पाण खे असांखे टाइम आहे। अलफ ये ए, क ये कै, अलफ ये जबर ए, द ये जबर दै, क ये जबर कै, स ये जबर सै, पे ये जबर पै, स अलफ सा, पैसा। पैसा पैसा ये जबर है, डे जबर ड, हेड। ने मिन खे छा चवंदा आहियो? जी पेला जेको इहो पीड़े पीड़े कलर इहो इनखे हेड, हेड भाॼीअ में जेका विझंदा आहियूं मसाला ईंदा आहिनि, हेड। हाँ मैम। हल्दी हे केर थो लीटा पाए, बाप रे। बंद कयो अलफ सेशन, ये ए, बंद कयो, क पेश सिंधी टू, पारण बंद कयो छोड़ियूं। हेड। केरु आहे इहो जेको करे पियो? केरु पियो करे हाणे? मां ॿुधां जरा, केरु आहे? जल्दी अथई एॾी ताक़त त ॾेखार, खणी अच ॿाहिरि। टेल मी योर नेम, लेट मी सी योर मैम नेम। मुंहिंजी स्क्रीन ते नालो अचे थो। किथे थो अचे? छा थो अचे? ॾिस। मैम खुशी। खुशी, आई जस्ट थ्रो यू आउट राइट अवे। वरी अंदरि अचण कान ॾींदीसैं मां, ॿुधी छॾ। हाणे मां तोखे ॿाहिरि थी कढां। आई विल नॉट। मैम न मैम मां न कयो। त कंहिं कयो आहे? जल्दी नालो ॿुधायो, जंहिं कयो आहे हुन नालो ॿुधायो। अदरवाइज आई एम रिमूविंग यू। हा हे एतिरी मात्राऊं कयव, ॾिसी वरितव सभिनी ने, ध्यानु आयो? हाणे हिकु ऐप जो मां तव्हांखे ॾेखारियांव थी, फर्स्ट लेवल ऐं सेकंड लेवल, ठीकु आहे? मैम मैम मूंखे हिकिड़ो डाउट आहे मैम। ही मैम जहिड़ो मैम ही जहिड़ो एट आहे एट मैम, हुनमें मैम ट जे मथां पाण पेश छा लाइ लॻायो आहे? पाण ज़बर छा लाइ कान लॻायो आहे? छो पाण उनखे बि ऊ कान पिया पढ़ूं न, उनखे बि त ट ई मतलब अ ई पढ़ूं पिया। न न, ऐड टू पढ़ूं पिया। ऐड टू टू ओ। टू त पढ़ो न, टू जो पेश टू त You are pronouncing O and not T. असी add to चऊं था। Add to. Add to. Right. Add to. ठीक है। Okay, now I have 2 minutes.
हाँ ये हाणे तूं ॾिसो ॾेखारे वठ लर्न सिंधी ऐप में अहिड़े नमूने सॼो ॾिनल अथव। लेवल 1 में अलफ अंब ॾिनल अथव, ॿे बदक ऐं ॿे बकरी, ठीकु आहे। उहे ई ट्रेनिंग में हिन अखर ॾिनल अथव। ब जो कहिड़ी सूरत ईंदी आहे, कीअं ब जी विच में कहिड़ी सूरत ईंदी आहे। ॾिसो ब जी हिकु सूरत ॾिनल आहे हिते शुरूआत जी, हिते ॾिनल आहे ब विच में, ठीकु आहे। हिते बि ब ॾिनल आहे विच में। अहिड़े नमूने कीअं सूरत कीअं अचे थी, अहिड़े नमूने अखर ॾिनल आहिनि। उन में स्पीकर तव्हां चालू कंदव त उहो उच्चार बि तव्हांखे ॿुधाईंदव, ठीकु आहे। तो पहिरीं लेवल ऐं ॿी लेवल, इहे ॿ लेवल अखर तव्हांखे होमवर्क में अथव। ॿुधी करे 5 दफ़ा लिखी करे नेक्स्ट सेक्शन में मां इहे अखर तव्हांखां पुछंदीमांव। कुझु न सम्झ पए त तव्हां भले पुछी सघो था तेॾी महिल, ठीकु आहे। मैम हा हाँ बेटा। चओ मैम बाक़ी प्लीज 1 मिंट आप बि कोन्हे तंहिंजे करे आई थिंक वी हैव टू फिनिश दिस। तव्हां पंहिंजो वञी करे जेका सूरत चेंज थिए थी अखरनि जी उहा तव्हां इहो लर्न सिंधी ऐप में ॾिसो ऐं इन सां पढ़ो। उन खां पोइ इहा त ही सॼो अलफ अंब बे बला जेके सॼियूं सूरतूं आहिनि उहे चेंज थियनि थियूं, उहे तव्हां चङी तरह सां ॾिसो ऐं पाण ॿिए दफ़े लाइ तयारी करे अचो त 3 ऐं 3 6 मात्राऊं ताईं सुभाणे सिखी सघंदा। उहे पंहिंजा ये 6 ई तव्हां अखर ॾिसी करे कंदा न, 2 लेवल में 6 अखर थींदा। तव्हां ॾिसी करे अचिजो। नेक्स्ट सेक्शन में असां उन ते डिस्कस कंदासीं। हे छा डायरेक्ट असां ईअं तव्हांखे ॿुधाई सम्झ घटि पए, हिन करे थोरो ऐप में तव्हां वञी करे ॿुधी करे ध्यानु रखिजो ऐं लिखी अचिजो। त उन हिसाब सां तव्हांखे असां कराईंदासीं अॻियां। उहे ओके, 2 सभई लेवल पंहिंजो कराईंदासीं, फोटो ॾेखारियो। 2 लेवल कंदासीं। सभई फोटो ठीकु आहे। ॾेखारियो, फोटो ऐं कढियो। हाणे तव्हांखे पूरी तयारी करणी अथव मात्राउनि जी। राइट मात्राउनि जो ऐं हे डिक्टेशन अल्फाबेट जो सॼो असां छंछरु ॾींहुं कंदासीं।